मुंहिंजे ऑफिस में हिकिड़ो गार्ड आहे जेको मूंसां कल्ह मिलियो, मूंखे चई त जतोई साहब मूं नौकिरी छॾे ॾिनी आहे न, मतिलबु रिज़ाइन करे छॾियो आहे, 2-3 ॾींहंनि में हलियो वेंदुमि। मूं चयो बाबा छो नौकिरी छॾी आहे तो? चई यार तव्हां जेको आहे मशवरो ॾिनो त कारोबार कया ऐं हिन गार्ड जी नौकिरीअ मां कुझु बि न थींदो, इन जे करे मूं तारिक रोड ते जेको आहे हिकिड़ो चिप्स ऐं बर्गर जो जेको आहे सो थी वियो, यानी कि रेडी वठी छॾी आहे। सो जीअं ई तूं नौकिरीअ मां ड्यूज़ क्लियर थींदा उन खां पोइ मां वञी जेको आहे सो स्टार्ट कंदुमि, ख़रीद करे छॾियो आहे। ॾाढी ख़ुशी थी इहो ॿुधी करे त मुंहिंजी जेको आहे सो सलाह सां हुन इहो कमु कयो ऐं मां पंहिंजी जेको आहे सो 2-3 सालनि जी जेका महिनत कई आहे, सोशल मीडिया ते दोस्तनि खे गाइड कयो आहे, ट्विटर ते कयो आहे, त उन मां तक़रीबन जेके मुंहिंजा पर्सनली वास्ते वारा आहिनि, जेके आहिनि 5 माण्हू कारोबार में लॻी चुका आहिनि। उहे नंढड़ियूं नंढड़ियूं नौकरियूं कंदा हुआ, जंहिंमां हिकिड़ो जेको आहे रेस्टोरेंट ते बावर्ची हुयो, हिकिड़ो डिफेंस में कंहिं सेठ वटि जेको आहे बावर्ची उथरियो हुयो, ऐं उन खां अलावा हिकु 2 ड्राइवर हुया, हिकिड़ो ज़मींदार जो पुटु हुयो, पर उहो सॼो ॾींहुं जेको आहे सियासी माण्हुनि जे पोयां भॼंदो हुयो नौकिरीअ जे लाइ। लेकिन मूं हुनखे मशवरो ॾिनो त कारोबार कर, कारोबार जी छा ताक़त आहे न। हाणे उहे सभु जेके आहिनि इहे सेटल थी विया आहिनि ऐं हिकिड़ो हींअर नओं एंटर थिए पियो इन कम में, त ॾाढी ख़ुशी थी थिए त मुंहिंजी नंढड़ी हिकिड़ी जेको आहे कोशिशि सां इहे माण्हू जेको आहे हिकिड़ी सुठी लेवल ते अची विया आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त नौजवाननि खे गाइड कंदा रहो त बाबा हिन नंढड़ी नौकरियुनि में जीअं गार्ड, बावर्ची या पटेवाली, इन्हनि मां तव्हां कुझु बि नथा करे सघो लाइफ में। तव्हां कारोबार तरफ़ अचो, कारोबार अॼु नंढो आहे, सुभाणे इहो कन्वर्ट थींदो वॾे कारोबार में। उत्तम खेती, नीच नौकिरी, वधंदड़ वापार। त इन जेका असांजे वॾनि जी कहावत आहे, इन इहा वॾी हिकिड़ी पावरफुल आहे। ऐं कारोबार तरफ़ अचो, कारोबार में ॾाढी बरकत आहे, वाधारो आहे। कारोबार सिंधी क़ौम खे मज़बूत बणाए सघे थो। वॾी महिरबानी।